नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली का राऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। ऐलान कर रहा हूँ कि इस तब्दीली में हम आपके साथ होंगे। प्राइम मिनिस्टर चाहे वो सिलेक्टेड क्यों ना हो, उनको चाहिए कि जब वो अदबी कुव्वत खो बैठे हैं पार्लियामान में, आज वो इस्तीफ़ा देकर एक नई रीत कायम करें। वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान अपना अक्सरियत खो चुका है। शहबाज शरीफ साहब जो जल्द ही इंशाअल्लाह ताला मुल्क का वज़ीर आज़म मुंतखब होगा। अब कोई साजिश नहीं है, ड्रामे मत बनाओ। खत आया है, फिर धमकियाँ दी, किसी ने धमकी नहीं दी। आपकी हैसियत वो नहीं है कि जिसको अमेरिका या इस लेवल का कोई मुल्क आपको धमकियाँ दे। बाज़ाब्ता तौर हुकूमत का आधार थियण मुखालिफ़ धुर जो साथ ॾियण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म इमरान खान अक्सरियत विञाए वेठो आहे। गॾियल अपोज़िशन पारां इस्तीफ़ा जो मुतालबो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु आहे त सियासी मुफ़ादनि बदिरां पाकिस्तान जे मुफ़ाद खे तरजीह ॾिनी। इन हाउस तब्दीली में अपोज़िशन जो साथ ॾियण जे लाइ तयारु आहियूं। दुआ आहे त अवाम में बि तब्दीली आणे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो त इमरान खान उहिदो छॾे नई रिवायत क़ाइमु करे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त वज़ीर आज़म अक्सरियत विञाए वेठो आहे। तुरत इस्तीफ़ा ॾिए या क़ौमी असम्बली में पंहिंजी अक्सरियत साबित करे। शहबाज शरीफ जल्द मुल्क जो नओं चूंडियल वज़ीर आज़म हूंदो। मौलाना फज़लुर रहमान चवे थो इमरान खान जी कहिड़ी हैसियत आहे जो संदसि ख़िलाफ़ आलमी साज़िश थींदी। पीपल्स पार्टी ऐं MQM विच में लिखत में मुआहिदे ते सयूं बि थी वियूं। MQM जे वफ़ाक़ी वज़ीरनि अमीनुल हक़ ऐं फारूक नसीम इस्तीफ़ा ॾेई छॾी। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM विच में थियल मुआहिदे जा तफ़सील साम्हूं अची विया। ॿिन्ही पार्टियुनि विच में 12 नुक़्तनि ते ॿधल मुआहिदो थी वियो। कॉपी आवाज़ बि हथ करे वरिती। मुआहिदे मूजिबि पीपल्स पार्टी लोकल गवर्नमेंट एक्ट में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में तरमीम कंदी। एक्ट में तरमीम 30 ॾींहंनि अंदरि थींदी। MQM जी सिफ़ारिश ते कराची जो एडमिनिस्ट्रेटर सियासी मुक़ररु कयो वेंदो। MQM खे सिंध में कोटा तहत 40 सैकड़ो नौकरियूं मिलंदियूं। सिंध जो चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध बि MQM जी मुशावरत सां मुक़ररु कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही पार्टियुनि विच में थियल मुआहिदे तहत एडमिनिस्ट्रेटर KMC मुर्तज़ा वहाब जल्द इस्तीफ़ा ॾींदो। आज़म इमरान खान सां फ़ौजी क़यादत जी अहम मुलाक़ात। ज़रियनि मूजिबि आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं DGIS लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। पाक फ़ौज जी पेशेवरानी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे कई वई। मुबैना ख़त वारे मामले ते पार्लियामेंट जी क़ौमी सलामती कमेटी जो इजलास जल्द घुराइण जो इम्कान। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चवे थो फ़ौजी क़यादत जे वज़ीर आज़म इमरान खान सां ॿ भेरा मुलाक़ात थी आहे। न कंहिं वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा घुरी नई इस्तीफ़ा हू ॾींदो। पाक फ़ौज मुल्की इस्तेहकाम ऐं क़ौमी सलामती जी ज़ामिन आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त इदारनि सां गॾिजी कमु करण खे अहमियत ॾियूं था। अॻिते बि उन ते अमल थींदो। मुबैना धमकीअ वारो ख़त पार्लियामेंट जे गॾियल इजलास में पेश करे सघिजे थो। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म इमरान खान खे ॻुझो दस्तावेज़ पधिरो करण खां रोके छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला हिकु शहरीअ जे दरख़्वास्त ते लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। उमेद आहे वज़ीर आज़म पंहिंजे हलफ़ जी भञकड़ी न कंदो। एतमाद आहे त वज़ीर आज़म अहिड़ो राज़ ज़ाहिर न कंदो जेको मुल्की मफ़ादनि जे ख़िलाफ़ हुजे। हलफ़ ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट वज़ीर आज़म खे पाबंद करे थो त अहिड़ो को बि फ़ैसिलो न करे। वज़ीर आज़म जो क़ौम खे ॾिठल अॼोको ख़िताब मुल्तवी। सेनेटर फैसल जावेद वज़ीर आज़म जो ख़िताब मुल्तवी थियण जी तस्दीक़ करे छॾी। ख़त जूं शयूं साम्हूं आंदियूं त वज़ीर आज़म खे त फ़ाइदो थींदो पर मुल्क खे नुक़सानु थींदो। ख़त साम्हूं आंदो त अपोज़िशन तबाह बर्बाद थी वेंदी। PTI सेनेटर फैसल जावेद जूं मीडिया सां धमकी वारे ख़त में रूस जे दौरे ते एतिराज़ पारियो वियो। हिकु सफ़ीर ख़त ॾिनो आहे, हुनजो नालो न ॿुधाईंदो। वज़ीर आज़म इमरान खान ऐलान बावजूदि मुबैना धमकीअ वारो ख़त सीनियर सहाफ़िन ऐं इतिहादियुनि खे न ॾेखारियो। वज़ीर आज़म सां सीनियर सहाफ़िन मुलाक़ात करे मुल्की सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं। वज़ीर आज़म खे त ख़त आलमी साज़िश जो हिसो आहे। माण्हू फ़ैसिलो करण खां अॻु इहो ज़रूरु सोचनि त किथे आलमी साज़िश जो हिसो त बणिजी रहिया आहियूं। बेतमादी ॾिठ जमहूरी तरीक़ेकार आहे। मुल्क में आयल सियासी बहरान परॾेही साज़िश आहे।
माण्हू सम्झनि था त ख़त ड्रामो आहे। असां मुल्की वफ़ादनि पटांदड़ ख़त लिकाए रहिया आहियूं। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में वज़ीर आज़म धमकीअ ते ॿधल मुबैना ख़त काबीना मेंबरनि खे ॾेखारे छॾियो। साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त मुल्क में एमरजेंसी न पई लॻे, को बि गैर जमहूरी क़दम न खंयो वेंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शिबली फराज़ चयो त वज़ीर आज़म पुरएतमाद आहे, अपोज़िशन जी ब्लैकमेलिंग में न ईंदो। जंहिं वज़ीर आज़म सां आवाम गॾाए उहो एमरजेंसी कीअं लॻाईंदो। MQM खां पोइ हुकूमती इतिहादी जमायत GDA जो बि अपोज़िशन सां राब्तो। अॼु राति मामला मुलाक़ात दौरान तय थियण ते इत्तेफ़ाक़। आमिर लियाकत समेत PTI जा 22 MNAs सिंध हाउस पहुची विया। वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमादी रिथ ते वोटिंग में हिमायत जो इम्कान। अपोज़िशन जो चवणु आहे त गॾियल तौर ते मेंबरनि जो अंग 196 थी वियो आहे। अलीम ख़ान गुरब ख़ाफ़ लीग जे परवेज़ इलाही जी हिमायत करण खां इनकार करे छॾियो। तर्जुमान महमूद ख़ान चवे थो हर मुख़लिस कारकुन खे परवेज़ इलाही जी नामज़दगी ते एतराज़ आहे, का बि सौदेबाज़ी न कंदासीं। गैर मशरूत तौर अपोज़िशन सां गॾु आहियूं। हुकूमत बचाइण वारो आयो त तव्हां परवेज़ इलाही खे पंजाब जो वॾो वज़ीर नामज़द करे छॾियो। जहांगीर तरीन जूं PTI जे लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। 4 साल अॻु तव्हां हिकु कम चोर खे वॾो वज़ीर मुक़ररु कयो ऐं हाणे वरी परवेज़ इलाही खे नामज़द कयो। बेतमादी वारी रिथ जे मौक़े ते सियासी कीड़नि मकोड़नि पंहिंजा ज़मीर विकिरो करे छॾिया आहिनि। सभु तव्हां वटि वापसि हली ईंदा पर उन्हनि खे थुॾो हणी मोटाए छॾिजो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी वज़ीर आज़म खे तजवीज़। तक़रीब खे ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर चयो त उन्हनि जी कमज़ोरी आहे, उन्हनि माण्हुनि त उसामा बिन लादन खां बि माल खाधो। वज़ीर आज़म 4 ट्रकूं मूंखे बि ॾियां, ॻाल्हि ऐसी ताईं वञणु न ॾियां। उन्हनि जी सोच जेका बि हुजे पर अवाम जो वोट ऐं सोच इमरान ख़ान सां गॾु आहे। मूं त कॾहिं खां चयो पिए इमरान ख़ान मक़बूल आहे, वक़्त खां अॻु चूंडनि जो ऐलान कनि। बलोचिस्तान अवामी पार्टी जे 4 मेंबरनि अपोज़िशन जे सीटुनि ते विहण लाइ क़ौमी असम्बली जे स्पीकर खे दरख़्वास्त ॾेई छॾी। PAP जी पार्लियामेंटी लीडर ख़ालिद मक्सी, इसरार तरीन, एहसान अल्लाह रेकी ऐं रुबीना इरफान अपोज़िशन जी सीटुनि ते विहण लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी। अॻवान चवनि था सियासी पार्टीअ तौरु PTI हुकूमत जी हिमायत ख़तमु करे छॾी आहे, इन करे अपोज़िशन जूं सीटूं अलाट कयूं वञनि। इस्लामाबाद हाई कोर्ट में पीका तरमीमी ऑर्डिनेंस ते दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। पीका तरमीमी ऑर्डिनेंस पार्लियामेंट ॾाढो रखणु घुरिजे। पार्लियामेंट खे ऑर्डिनेंस रद्द करण जो अख़्तियार आहे। हुकूमत वटि आइन जी भञकड़ी जो को बि अख़्तियार न आहे, छाकाणि त ऑर्डिनेंस खे हुकूमत जी बदनीयती करार ॾिनो वञे। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनल हाज़िर मां सिक्योरिटी फोर्सेस खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े टांक में दहशतगर्दनि जे दाख़िल थियण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। 3 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी रेवत में पाक फ़ौज जा 6 जवान बि शहीद। शहीदनि में नौशरो फिरोज़ वासी, मेजर शेर मोहम्मद, खैरपुर वासी 39 वरे जो नायब सूबेदार ज़ुबैर, रावलपिंडी वासी हवलदार सुहेल, टंडे अलहियार जो लासनाइक ग़ुलाम हैदर, खैरपुर वासी 32 वरनि जो सिपाही मिस्कीन अली ऐं सखर वासी सिपाही मीर मोहम्मद शामिल। ISPR जो चवणु आहे त पाक फ़ौज दहशतगर्दी जी लानत ख़तमु करे पोइ सुखिरो साथ खणंदी। बहादुर जवाननि जी क़ुर्बानियूं असांजे अज़्म खे बहितर मज़बूत कनि थियूं। शहीद नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो इंसाफ़ जे निज़ाम ते बेतमादी ज़ाहिर कंदे जवाबदारनि खे माफ़ करण जो ऐलान करे छॾियो। शीरीन जोखियो चवे थी अल्लाह न करे मूं जहिड़ियूं हालतूं मां को ॿियो माण्हू गुज़रे। ॿारनि बचनि वारा ई मुंहिंजे दर्द खे सम्झी सघनि था। पाकिस्तान में इंसाफ़ नाले का शइ न आहे। अदालतुनि जा चकर नथी काटे सघां। मामिलो अल्लाह जी अदालत ते छॾिया थी। मूं ते कंहिं क़िस्म जो शक न कयो वञे। आउं ईमानदार ऐं वफ़ादार औरत आहियां। टंडबागो में बदीन रोड ते हादसो, ज़ाल मुड़सफोत, संदन धीउ ज़ख्मी। तेज़ रफ्तार कार मोटरसाइकिल में टक्कर सबब नूर मोहम्मद ख़ासकेली संदसि घरवारी ग़ुलाम सकीना थरे ते दम ॾिनो। संदन धीउ सबरीना ख़ासकेली ज़ख्मी थी पई। गर्म थी हालत में हैदराबाद अस्पताल मुंतक़िल।
हिंगोरजा में क़ौमी शाहराह ते हादसो, एक ॼणो फौत, संदसि घरवारी ज़ख़्मी। तेज़ रफ़्तार केरी जे टक्कर में सावल सोलंगी थरे ते फौत थी वियो। संदसि घरवारी साले ख़ातून ज़ख़्मी थी पई। सिजावल वेझो ट्रैक्टर ऐं रिक्शा में टक्कर थियण जे नतीजे में हिकु ॼणो फौत, 7 ज़ख़्मी। गोठ के कच्चे में जागरानी बिरादरी के बिल्कुल में छेड़ो बधना मुबैना तो अगवा गोठण मुजिब हथियारबंद मंठार ऐं गरी जागरानी के अगवा करे विया। बाद में 3 ढोर बि काए विया। धनारनि जे अगवा बाद धुरिन में चिकतान इलाइक़े में ॾहका। पुलिस जे चवण ते मामले जी जांच कई पई वञे। ख़ैर नगर जो शाह हुसैन बाईपास तां हिकु ॼणो मुबैना तौरु अगवा। वारसनि मुजिब रुस्तम फुल पोटो खे हथियारबंदनि दुकान वेंदे अगवा कयो। संदसि मोटरसाइकिल बाईपास तां मिली आहे। रोड ते गोलियुनि ऐं गीलण जा निशान पिण आहिनि। केस बाज़ियाब करायो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बाहि वाक़िया। 10 खां वधीक घर सड़ी विया। बाकराणी में जो ॻोठ छताणी भूटो में बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी विया। सुल्तानपुर जे ॻोठ मियां बेग में माल जे वाड़े खे बाहि लॻी वई। 14 ॿकरियूं सड़ी मरी वियूं। वीर ॻोठ वेझो बाहि लॻण सबबि 2 घर सड़ी रख, 3 ॿकरियूं सड़ी मरी वियूं। मोहन जो दड़ो वेझो ॻोठ ख़ैर मोहम्मद मेमण में बाहि 5 औरतुनि जा अझा साड़े छॾिया। हैदराबाद जिला के हीराबाद में गोली लगने सबब DSP जो पुट ज़ख़्मी। पुलिस मुजिब दोस्त खां गोली फायर थियण सबब 12 वारनि जो अमजद क़ादरी ज़ख़्मी थी पियो। ज़रीन मुजिब नीगर टिकटॉक ठाहे रहिया हुआ त फायर थियो। ऐं पीरगोट वेझो खुर मुज़ाहिमत ते नौजवान डंडा हणी क़तल। हिकु ज़ख़्मी अणॼातल हथियारबंदनि नौजवान परवेज़ शेख खे डंडा हणी क़तल करे छॾियो। ज़ख़्मी खे अस्पताल